अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उनड़ खिप्रो मां ख़बर शामिल कयूं था। हाजी जाफ़र बोज़दार जी खिप्रो में 1.5 महीनो अॻु सांगड़ पुलिस पारां पीरूमल थाणे जे हद में बेदर्दीअ सां क़त्ल अली हसन रोजो जे वारसनि ऐं जदोजहद कमेटी जे अॻुवाणनि जो ख़ुदा बख़्श दर्स अवेस रोजो ऐं हया समे जो अॻुवाणीअ में एहतजाज पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो पुलिस अली हसन रोजो खे घरां गिरफ़्तार करे वञी पीरूमल थाणे हद में क़त्ल कयो, जंहिंजी असांजी दरख़्वास्त ते खिप्रो एडिशनल जज मिलियो समूरनि पुलिस ऑफिसरनि ते क़त्ल जी FIR दाख़िल करण जो ऑर्डर कयो, पर पुलिस 10 ॾींहनि ताईं जवाबदार ख़िलाफ़ कोर्ट केस दाख़िल न कयो। आख़िरकार जवाबदार हैदराबाद हाई कोर्ट मां स्टे ऑर्डर वठी आया। हिननि वस वारनि समेत चीफ जस्टिस खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कई आहे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़। कांग्रेस